श्री झूलेलाल। सतनाम साखी सिंधी समाचार राजस्थान में तव्हां सभिनि जो स्वागत है। दोस्तों, अॼु तव्हांखे असां अहिड़ी प्रतिभा जे बारे में ॿुधाईंदासीं जेका दिल्ली जा आर्टिस्ट आहिनि। जी हाँ, उहे दिल्ली जा आर्टिस्ट आहिनि, जंहिंमें डायरेक्टर जो नालो अथव किशोर आसरा ऐं आर्टिस्ट जो नालो अथव अमन साईं। इन्हनि ॿिन्हिनि जे बारे में तव्हांखे कुझु जानकारी ॾींदासीं कि इहे ॿई, हिकिड़ा डायरेक्टर आहे, हिकिड़ो आर्टिस्ट आहे। इन्हनि ॿिन्हिनि फिल्मी जगत के न चूने करे इन्हनि पंहिंजे सिंधी समाज के अॻियां वधाइण लाइ करे पंहिंजी कला खे पंहिंजे समाज जे प्रति लॻायो अथनि। उहो ईअं कि इहे जेॾीमहिल को बि मंदरु इत्यादि में फंक्शन थींदो आहे त उते ई पंहिंजी बाक़ाइदा कला ॾेखारींदा आहिनि। तंहिंमें इहे संत शिरोमणी श्री साईं कंवर राम जी जो किरदारु निभाए करे माण्हुनि खे प्रभावित कंदा आहिनि ऐं ॿुधाईंदा आहिनि कि साईं संत कंवर राम पंहिंजे समय ते कीअं न भॼननि जे मथां नचंदा, कीअं राग खणंदा ऐं कीअं उहे मौजूं लॻाईंदा हुआ। इन्हनि ॿिन्हिनि काफ़ी जॻह ते काफ़ी मंदरनि में पंहिंजी प्रस्तुतियूं ॾिनियूं अथनि ऐं सिंधियत खे अॻियां वधाइण लाइ करे सदाईं अग्रसर रहंदा आहिनि। असां फ़ोन जे माध्यम सां हिननि जो जेॾीमहिल इंटरव्यू वरितोसीं, छोकी सिंधी समाज जी प्रतिभा आहिनि ऐं सिंधी संतनि जी जेके युवा पीढ़ी कान था ॼाणनि कि साईं संत कंवर राम जी केरु हुआ, त उन्हनि जी जेकी हूबहू जेकी प्रतिभा खे अॻियां था कनि, उन्हनि जो जेको हूबहू ही एक्टिंग था कनि ऐं हूबहू जेकी हिननि जी कला खे प्रदर्शित था कनि, त ही हिकिड़ो समाज खे अॻियां पिया वधाइनि। त असां हिननि खां जेॾीमहिल पुछियोसीं कि तव्हां प्रोग्राम करण जा छा था पैसा वठो, आख़िर तव्हांखे समाज जेको तव्हां मंदरनि में प्रोग्राम कंदा आहियो त तव्हांखे घणो पैसो मिलंदो आहे, त ॾाढे ई मिठे स्वर में हिननि चयो कि असांजी को डिमांड कान थींदी आहे। जेको बि मंदर वारो असांखे बंदि मुठी ॾींदो आहे असां उहो वठी लाहींदा आहियूं, जेको बि बंदि लिफ़ाफ़े मिलंदो आहे उहो असां वठी लाहींदा आहियूं। दोस्तो, कंहिं बि मंदर में जेॾीमहिल ही पंहिंजो कला ॾेखारींदा आहिनि, संत कंवरराम साईं ठही करे ईंदा आहिनि, त उन में ऑल टू ओवर वेशभूषा खां वठी मेकअप वग़ैरह सभु कुझु हिननि जो रहंदो आहे। अहिड़े में पंहिंजे सिंधी समाज खे अॻियां वधी करे, अॻियां अची करे अहिड़नि आर्टिस्टनि खे सुठे मां सुठे नमूने हिननि खे हिकु त अॻियां वधाइजे ऐं हिननि जो जेको पूरो जेको पारितोष ठहे थो उहो बि ॾिजे। जीअं केरु अगरि जयपुर खां दिल्ली खां ॿाहिरि हिननि खे घुराए थो त बाख़ुशी हिननि जी त को डिमांड कान्हे, पर जेको समाज खे उचित लॻे उहो हिननि खे ॾियणो घुरिजे। असां हिननि जी सिफ़ारिश कान पिया करूं, पर अॼु अहिड़े कलाकारनि जी समाज खे ॾाढी वॾी ज़रूरत आहे, अहिड़े आर्टिस्टनि जी ॾाढी वॾी ज़रूरत आहे। कारण कि हिकु तरफ़ ही आर्टिस्ट आहिनि, इन्हनि पंहिंजे जीवन खे कंहिं फिल्मी दुनिया सां न जोड़े करे संत महात्मा ऐं सिंधियत सां जोड़ियो अथनि। त सिंधी समाज जो बि फर्ज़ु ठहे थो कि इन्हनि जो मान सम्मान कनि ऐं किथे बि केरु इन्हनि खे घुराइणु चाहे त स्क्रीन ते इन्हनि जा नंबर ऐं इन्हनि जो पतो हलंदो पियो, तव्हां इन्हनि खे फ़ोन ते ॻाल्हाए करे इन्हनि खे बुक करे था सघो। ऐं सिंधी समाचार राजस्थान जे माध्यम सां असां तव्हांखे यही चईंदासीं कि हिननि जो जेको उचित जेको पारितोष ठहींदो आहे उहो हिननि खे ज़रूरु मिलणो घुरिजे ऐं समाज जी तरफ़ां हिननि खे मान प्रतिष्ठा बि पूरी मिलणी घुरिजे, छोकी इहे सिंधियत खे बि अॻियां वधाइनि। जेको सिंधी समाज जे अंदरि पाण सभई ॿुधंदा आहियूं संत शिरोमणी साईं कंवरराम साहिब जो, उन मथे जेको हिननि मौज मचाईंदा आहिनि, उन्हनि जी कुझु झलकियूं असां तव्हांखे असांजे स्क्रीन ते पिया ॾेखारियूं। कोसा कोई खणी हलियो, ॾिसो बाग़ खुलिया कंवर राम जा। त दोस्तो, इन प्रकार जी सिंधी प्रतिभाउनि खे असां लगातार तव्हांखे सिंधी समाचार राजस्थान में ॾेखारींदा रहंदासीं। जय झूलेलाल। सतनाम साखी।